हल हेॾो पाणी बरसाति जो चाचो मारो यार अलॻि केॾा वियो लियो उहो बि न भाॻो बीमार खट सूदी लुड़ी वियो छा हीअ त ॾिसूंसि मवाली भाउ मारो भला किथे आहे ख़बर का वठूंसि जो घर हाँ तू वंज घर भला भाउ मारो मवाली काॾे वियो इहो त कोन पियो आहे पाणी में मथां लुड़ी न वञे अदा ओ अदा दे खबर है तू उते पियो ही अरे कमू यार गाल ॿुधे आऊं त पाण वारे ढिब ते खट रखियो सुतो पियोसि निंड में मूंखे का ख़बर ई कान हुई अचानक ई पाणी आयो आऊं अलाए कीअं किरियोसि मूंखे ख़बर बि कान्हे पोइ आऊं त लुड़ी लुड़ी त मुंहिंजी खट उतां अलाए केरु खणी वियो हाणे तूं ॿुधाए तूं किथे वे आऊं तुंहिंजे पोयां हिते अची निकितो आहियां त मूं सम्झो को मदा मारो मवाली जीअरो आहे जा दुनिया मां ई वियो मोकिलाए आऊं रातवां करे हिते किरियो आहियां पोइ अलाह जो शुक्र जे काढ़ो कढई मुंहिंजा कपिड़ा वपिड़ा त सुकी विया पर इहे यार हुते ॼयूं हुयूं अलाए छा अच्छा ॾे ख़बर पंहिंजे घर जी ॿुॾी वियो जा बची वियो यार जॾहिं आऊं ई ॿुॾी हिते पहुतोसि त घर किथां पतो हूंदो बाबा अदा आऊं त वियो हुउसि मज़ूरी ते पर चाचो त तुंहिंजे आसरे छॾे वियो हुउसि न ॾे ख़बर उहो अञा आहे जा किथे किनारे ते लुड़ी वियो यार असीं मवाली माण्हू दवा दारूं करे सुम्हूं पोइ असांखे कहिड़ी ख़बर त केरु जीअरो ऐं केरु प्यालो पी वियो असांखे पाण चाचा जी ख़बर कोन्हे पाण हाणे सोचियां पियो त तूं बि मुड़ुसु माण्हू थी आउं बि चेल ते संदरो ॿधा हलूं ऐं चाचा खे ॻोल्हियूं त मथां को किथे पाण खे हुनजो बि को मड़ मिली पए पर हेॾे वॾे पाणी में चाचा मूंखे मिलंदो किथे ॾिस न आउं बि त लुड़ी अची किनारे ते पियोसि मथां कंहिंखे दरिया खे रहम पियो हुजे उनखे बि खणी कंहिं दरिया ते उछलई हुजे उथ भला हिमत करियूं अदा मारो तेड़ी सुम्ही रहियो हाणे असांखे नंढूं आहिनि सालनि जूं मस मस सुतासीं हेॾी वॾी बोॾ आई आहे अञा निंड कोन थी न सॼो सिंध ख़तमु थी वई थोरो अकु कोल आउं बि टीवी ते ख़बरूं ॿुधी पोइ आयो आहियां मुंहिंजी ख़बर चार लहण असीं टीवीअ ते आयासीं सॼी सिंध टीवीअ ते आई आहे मुंहिंजो फोटू हो तुंहिंजो फोटू कोन हो ओ कहिड़े कम जा अहिड़ा टीवी असांजा फोटू ई कोन्हनि उहे टीवी कम वारा जेके असां मवालियुनि जा फोटू बि ॾेखारीनि त मवालियुनि सां बि वेल आहे उहो बि मोलाई ग़रीब आहिनि उन्हनि सां बि ॿोॾ मसइलो कयो आहे हाणे हिते असां मवालियुनि जी कारी कान्हे बाक़ी अछनि कपिड़नि वारनि खे टीवीअ वारा हुआ ॾेखारीनि त हिननि सां ज़ुल्म पोइ भला उथूं चाचा खे ॾिसूं हल उथ भला अदा खे अञा नशा ई कोन लथा अड़े मवालियुनि जा नशा जे लहनि त पोइ मवाली केरु सॾाए अच्छा अच पाण हलूं
गोले गोले बेजार थी पियो एॾा पानी में एॾा ॿियनि में घर वियो घर ॿुॾो पियो हो वरी त गोले गोले हेॾा आयो आहियां अब्बा छा करिया हेॾा मींहं पिया मथां दरिया जो पाणी ते ग़रीबनि खे ॿोड़े चट कयो आउं बि राति जो घर में सुतोसि एॾो पाणी में केॾी महिल लुड़ी वियोसि केॾी महिल अखि लॻी वई सुबुह जो अखि खोली आहे त गटर ते चढ़ियो वेठो या बच्चा छा करिया बच्चा तूं गटर ते पियो ई अदा पाणी में पियो आहे ऐं कम तां उतां जीअं आयो आहियां तीअं रुॻो अव्हांखे पियो ॻोल्हियां त पोइ हाणे हलो त पाण हलूं घर पोइ घर में रुॻो पाणी आहे केॾां था हलूं पोइ हली पाणी कढंदासीं उहो पाईंदा ई आख़िर बीहणो त आहे हा भाई इहा ॻाल्हि बि पंहिंजी मुड़सी पाण कंदासीं तॾहिं त घर में वेही सघंदासीं हल त हलो सुहिणो सजण लॻे थो मूंखे निकाब में सुहिणो सजण लॻे थो मूंखे निकाब में या अल्लाह का पोड़ी सोड़ी जार मुंहिंजी उमिरि न खाली छो थो हणी मूं गरीब खे छो थो हणी पथर तो मूंखे अची हिते घर ते ॾियारी तुंहिंजो चाचो चओ थो तूं वञी को धंधो रोज़गार कर तुंहिंजो संग घुरी तुंहिंजी शादी करायां मूं सही चयो न सही चयो मूं हुन ॻाल्हि खे मञियो मूं वॾी गैरत कई मुड़ुस माण्हू थियोसि जेल ते मूं संदरो ॿधो ऐं वियो होटल वारे ॾांहुं मूं चयो अदा होटल वारा मूंखे धंधो ॾे त आऊं इहे पेशगिरी वग़ैरह करियां ख़बर आहे मूंखे छा थो चए चए थो हल हल मवालिन जे लाइ धंधा आई कोन्हनि इहो त मूं तोखे सम्झायो न बेइज़ती कई उहा बेइज़ती तुंहिंजे करे थी अॼु तूं सम्झ तूं कोन बचंदे हिन पथर सां तुंहिंजो मथो वारींदोसि न न न ईअं न चओ मूं तुंहिंजे लाइ भलाई कई तूं धंधो उन वटि न आहे त वरी ॿिए वटि वञी हा न आऊं दर दर ते वञी मिंथूं करियां मवाली ऐं मिंथूं मवाली जो ख़बर आहे मकान ते वेंदो आहे न वञी वेंदो आहे अलाए किथां संगति माना हुन लाइ हर क़िस्म जी दारू दवा खणी ईंदा आहिनि पोइ असीं वेही मौज मस्तियूं कंदा आहियूं अड़े इहे सभु टोटरी तो वटि ईंदा आहिनि तुंहिंजी भींग कंदा आहिनि निभागा सम्झी कोन थो पंहिंजे खीसे मां वठियो अचनि आऊं थोरी घुराईंदो आहियां इहो पिनण न आहे त ॿियो छा आहे हुननि जा परा वञा वेठो पीअ ऐं खाई पोइ इहा ॻाल्हि तो मूंखे सम्झाई मूं सम्झी पोइ हुन होटल वारे मुंहिंजी बेइज़ती छो कई अड़े तोखे इन जे करे नौकिरी न ॾिनई त तूं हुनजा सभई थाम भञी छॾी हा अहिड़ो तो मथो फाड़ियई तुंहिंजे मथे पालण लाइ ॿुध आऊं हुनजा थाम मूं हुन सां वाइदो कयो बाबा आऊं नशो पतो सभु छॾियां थो ऐं तो वटि शरीफ़ माण्हू थी कमायां थो हू मूंखे ख़बर छा थो चए चए थो मवालियुनि ते असांखे एतबार कोन्हे मूं चयो जॾहिं मवालियुनि ते खे एतबार कोन्हे त असीं अवां जहिड़नि सेठियुनि खे पुछूं कोन पोइ आऊं मूं चयो बदिलो वठंदुसि चाचा खां जे मूंखे इहो ज़लील करायो होटल वारे अॼु आऊं तोखे कोन छॾींदुसि अड़े मथो वारींदुसि अड़े हुनखे ईअं छो चयो त जेकॾहिं तोखे मवालियुनि ते एतबार न आहे त असांखे बि तो ते एतबार तूं पंहिंजी नौकिरीअ खे पाण लत हणी छॾे हलियो आहे माना माण्हू हेठां ई करे बीहा बाबा साईं हाणे ईअं न कयो ऐं नशो पतो कोन कंदुसि मूंखे नौकिरी ॾियो मूं इहो बि चयो मूं चयो साईं तूं मूं ते हिकिड़ो दफ़ा भरोसो कर अगरि तोखे को नुक़सानु थियो त नुक़सानु बि भरींदुसि पोइ संगत सां तंहिंखां पोइ बि त हुन नुक़सानु भरींदुसि मूंखे चयो थो हल हल अहिड़ा घणेई आया अड़े मूं चयो इनखे परे कर पुट इनखे परे कर ऐं ॻाल्हि ॿुध तोखे नौकिरी खपे न ऐं तोखे नौकिरी थो वठी ॾियां छेणा मेड़ींदे छो मवाली उल्टियूं करे करे मरी वेंदो छेणा कोन मेड़ींदो चर्स पींदो बाक़ी छेणा ख़राब था लॻनि चर्स त असांजी ज़िंदगी आहे हरे सां असांजी दिलि लॻे आइस जे मिली वञे त ॿऊं पारा पोइ अंगूठो अथई नौकिरीअ खां बि तोखे ख़बर आहे मूं वारे भाउ खमूअ मूंखे चयो आहे त जिते आऊं तो कमु करियां न उते तोखे नौकिरी ॾींदो त तुंहिंजो मथो फाड़ी मूंखे मार तूं हींअर बि मूंखे थो चए न पोइ आंगूठो तुंहिंजा अफ़ाल अहिड़ा आहिनि मुंहिंजे भाउ मूंखे चयो आहे त तोखे हुते कम ते लॻायां थो तूं असांखे ठीकु आहे तूं चाचा जो दोस्त ई न छॾ भला आऊं कोन थो तोखे हाणे छॾ हथु कढ शाबाश मुंहिंजा बच्चा शाबाश सुधरी विया न माना
मूं कमु ख़राबु करे छॾियो। उहो चाचा वारो यार कोन्हे जेको जेके मुंहिंजे पुठियां छॾे ईंदी। चाचा न्याज़? हा इहो न्याज़ हिनजो मूं वॾे पथर सां मथो फाड़े छॾियो आहे। अदा ही तो कमी ख़राब करे छॾियो यार। हाणे तूं मता घर वञी चाचा मारे हुजे चाचा जो पग मुंहिंजो यार अथई। उहो ई त ॻाल्हि आहे। तॾहिं तोखे ॿुधायां पियो यार मुंहिंजे हर वक़्तु पयां मूंखे दाबा ॾे। आख़िर उन चवण ते मूं होटल ते बि वञी ॻाल्हायो तोखे ख़बर आहे। पोइ वरी उन होटल वारे मुंहिंजी बेइज़ती कई। मूं हुनखे ॿुधायो चाचा ऐं वियो हुन ॾांहुं। होटल वारे मुंहिंजी बेइज़ती कई। उन तो पाण मुंहिंजी बेइज़ती कई। मूंखे बि कावड़ अची वई। नका कई हम नका कई तम खणंदे पथर ठका कयो मेरे मथे में अपनी रतन मां गाड़ो। चाचा बतो जा अस्पताल वियो है ना अञा वॾे चाचा खे ख़बर पई आहे या न? इहा मूंखे का ख़बर कोन्हे। हमरा मथे जे हथ में वियो पे वो अस्पताल वियो या क़बर में वियो या पाण खे ख़बर कान्हे। हाणे तो वॾे मसइले में हाणे आऊं के मज़ूरी करियां या घर ॾे वञा। हाणे मूं हुनजो मथो पाड़ियो आऊं त खपू भॼी अची होटल में ॾिठोसि। होटल में ॾाढो चांहियूं वांहियूं पीतियूं। वरी ओटारे ते वियोसि। वञी पंहिंजो गप पियाला भंग जा पीताऊं। भंग पी पोइ उतां निकितोसि। हाणे सोचां पियो सिगरेट हिकिड़ो भतो आहे ऐं ज़रड़ो वज़म जो भतो आहे। इहो वरी वञा मकान ते वञी उते पी दर्द पर घर मता वञी न त चाचा जे सां तूं वॾी मरी हुन सां फ़ैसिलो कर। आऊं तुंहिंजो मसइलो हुन न्याज़ खे बि सम्झाए हिन जे पुठियां न को तूं ॿ ॾींहं घर मता हा पोइ ॾिठो आऊं हलां थो हाणे मवाली मां फसी विया आहियूं। कंध में लॻो आहे तीजा मथा फाड़ियो अचे असीं बेज़ार थियो कमु कयूं या नी जे पोयां लॻो अची। छोरे मवाली मूंखे सूर ॾेई छॾिया आहिनि। न भाॻो 5 ॾींहं थिया आहिनि गाइब लॻो पिया अलाए किथे आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अड़े मुंहिंजो जिगर मुंहिंजो दोस्त मुंहिंजो जानी आयो। हाँ ही छा मथे सां सिरू पे भॻे आहे? ए तुम्हारे छोरे ने मवाली मूंखे पथर हयो मथे में। हाँ अस्पताल पियो हुउसि। डॉक्टर हिकिड़ो टाको हयो आहे ऐं 2 ॾींहं पूरा नर्सुनि वेही मूंखे थधिड़ा कढिया आहिनि। अड़े इहो त शुक्र कर तूं अस्पताल हलियो वे न त जेकॾहिं मूं वटि डायरेक्ट अचां त तुम्हारो मथो मोचीअ खां सुभायां। अड़े ही मूं वारो भाइटो जेको आहे न मुंहिंजो नक वधाए छॾियो। तोखे छा था पथर हई? मूं तो वारियूं ॻाल्हियूं कयूंमांसि नसीहत कईमांसि। मुंहिंजो भाउ नशो छॾे ॾे तुंहिंजी शादी करायूं। इन ॻाल्हि ते कावड़जी पियो। इहे शादी जा आसरा न ॾींदो कर छोरे खे। कहिड़ो तो वटि संगनि जा भांडा भरिया पिया आहिनि। जॾहिं तॾहिं तूं हुनखे आसरा ॾेयो छॾी। नेठि छोरो मवाली नशनि में तोखे हणी पथर वेही रहियो न। अॼु अचे टंगू तो भञासि न भागे आऊं बि मथो फाड़ींदुसि। मुंहिंजे यार जो मथो फाड़ई आहे। उन ॾींहुं बि तो चयो त टंगू भञांसि थो। हा पर ॾिठुमि त सॻो टंगुनि ते हले पियो। भॻल किथे अथसि? हुन जूं टंगू हिकिड़ी जॻह ते बीहनि त नशे में टंग हिकिड़ी हेॾां हिकिड़ी हेॾां ऐं हिकिड़ी टंग खे झलिया अथसि ॿी टंग हेॾां घिसकियो वञे। पोइ कीअं त भञा मूंखे ॿुधाए सही मवाली सां कीअं त पुॼां। हाणे वरी माण्हुनि खे चयो अथसि त इहो अचे त हिनखे बंदूक थो हणां। अड़े बंदूक हणंदो न पे जी बादशाही आहे। हुनखे चओ त चाचे अञा जीअरो आहे बंदूक थो हणे। माण्हू तो मारे मिरू तो मारे जो बंदूक तो हणे। भले छोरो अचे निभागे खे आऊं तो पुॼां पाण मथो फाड़ींदोसांसि पथरनी। इनजो कारो मुंहुं करे गॾे ते विहार। गॾे खे कावड़ ईंदी यार। जेकॾहिं मूं हुनखे गॾे ते चाढ़ियो त गॾे चवंदी त मूं ते को इंसान चाढ़ी या ज़नावर छो चाढ़ियो अथई। बहरहाल तूं खुटको न कर। इन मवाली खे पुॼां थो तूं दिलजाए कर। तुंहिंजो दोस्त अञा जीअरो आहे। तूं खुटको न कर। ॿी कहिड़ी ख़िदमत करियां थो? चङो भला हाणे इहो ॿुधा त चांहि जो भला बंदोबस्तु करे। चांहि तोखे हिकिड़ी न तोखे 5 चांहियूं पियारियां। मूंखे यकीन मुंहिंजो दोस्त मूंखे ईअं कंदो। पर असल में छा आहे त घर में खीर कोन्हे। छोरा आहिनि ई कोन जे खीर वठी अचनि। मूं पाण सुबुह खां वठी चांहि कोन पीती आहे। तोखे किथां पियारियां? सलेमानी चांहि सलेमानी चांहि जे लाइ पती खपे न। आऊं चवां थो न को खीर आहे न को पती आहे। तोखे सलेमानी चांहि बि कीअं पियारियां? मुंहिंजी दिलि चए थी तोखे चर्स पियारियां तोखे भंग पियारियां तोखे पुरबाश करे पोइ मोकिलियां। तोसां मसइलो थियो आहे पर छा करे यार घर में को आहे कोन सामान। मवालीअ जो चाचो ई न रुगो मवालियुनि वारियूं ॻाल्हियूं चर्स पियारियां। पोइ आऊं छा करे घर में चर्स पियो हूंदो आहे पती कान हूंदी आहे भंग पई हूंदी आहे खीर कोन हूंदो आहे।
पोइ इहे ई ॻाल्हियूं तोखे ॿुधाए थो सघां त इहे बि हुजनि हा टपड़ त तोखे पहिरें मोकिलिया खीर बि कोन्हे खीर बि कोन्हे पती बि कान्हे खंड खणी आ त भला तंगी वेही चटियां खंड बि तोखे रोकड़ी आणे ॾियां तंहिंजे लाइ मूं वटि पैसा कोन्हे छोरा कमाए अचनि मुंहिंजे हथ ते रखनि त तोखे खंड जी बोरी पूरी घर ते पुॼाए थो ॾियां चङो भला हिन करे जो मानीअ गबो खणी आ ॿिनि ॾींहंनि खां बुख ते यार ॻाल्हि ॿुध अव्हांजे घर वारनि खे बि कॾहिं मिंथ कंदो कर त भई होटल जा पैसा कोन्हे घर में पचाईंदा करियो उन्हनि खे पचाइणु अचे कोन राति जो नाइट क्लबनि में घुमणु वञनि पर शादियुनि में वञनि घर में मानी कोन पचाइनि असल में छा आहे त मूं वटि त घर में का माई आहे कोन इहे छोरा ईंदा आहिनि कमाए बि ईंदा आहिनि घर में पचाईंदा बि आहिनि पाण बि खाईंदा आहिनि मूंखे बि खाराईंदा आहिनि ऐं पाण राति खां वठी बुखियो वेठो आहियां मूं खे पाण ॾिस बुखुनि में केॾो सड़ी कंगलो थी वियो आहियां कंगलो थी वियो आहियां इहो रुॻो बुखुनि में ॾाढियूं बुखूं काटियूं ॾेई ॾाढियूं बुखूं काटियूं अथमि मूं तोखे उन ॾींहुं चयो हो त मूं महिल मंडी बागड़ियानी जेका ईंदी हुई पंहिंजे ॻोठ में मूं चयो हिन सां शादी कर यार मुंहिंजो बि भलो थी पयां तुंहिंजो कीअं भलो थी आहे माना मानी टोकर तोखे मिले पर असल में छा करियां त मूं महिल मंडी सां जेॾी महिल मूं अखि में टको कयो तेॾी महिल मूंखे चई चाचा कुझु पंहिंजी उमिरि जो ख़्यालु कर बसि मूंखे चिड़ अची वई हली भाॻी मूंखे बि ईअं चयो चाचा को हिनखे चवण जी आदत आहे छा न चाचा तोखे मामा चई हूंदी तुंहिंजो मुआंडो हुन जी माउ सां मिले थो चङो ठीकु आहे अला ख़ैर करे रुॻो छोरो अचे मवाली ऐं तुंहिंजूं भाइयूं सभु कढांसि हा पक मूंखे बंदूक त कोन हणंदो बंदूक तो तोखे हाणे बंदूक जा पैसा पिणस वठी कोन्हे तोखे तो बंदूक हाणे वञ तूं बेखुटको थी वञ मोला ख़ुशि करे पर हाणे खीर वठी रखंदो कर हा बसि तूं मूंखे अचण खां अॻु में फ़ोन कंदो कर ठीकु आहे न फोन आहे कोन किथां पोइ आहे कोन त कंहिंखे मिंथ कंदो कर ठीकु आहे नंबर छा आहे तुंहिंजो नंबर मुंहिंजो 320 320 हा अॻे त 420 हुई न 420 खां हटी वियो आहियां उहो धंधो मूं पंहिंजे छोरनि खे ॾेई छॾियो आहे ऐं 320 ते अची वियो आहियां चङो हाणे मूं हथु कढंदा वञा अच्छा हथु कढ कहिड़ो तोखे रसो अॼु हाणे वेठो आहियां माण्हू जो पुटु ईअं ज़नावर जो पुटु ईअं तोखे रसे सां ॿधंदो चङो माशाल्लाह माशाल्लाह या अली मदद मौला अली मदद